मुंहिंजा अल्लाह ही छाम छा थी वयो। घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वयो। हुई हसरत पियो खे धीउनि सां, है ओ धीउनि सां गॾु ईदुल फितर मल्हाए। हो इन लाइ मदीने मां धीयूं वरतियूं मौला अली घुराए। हो अफ़सोस इहो आ मुसलमाननि छॾी ज़ुल्म जी हद मुकाए। हो ज़ैनब जे बाबे ते ज़ालिम तलवार छॾी वहाए। ईद आयूं करण पीअ सां धीयूं हुयूं, ज़ख़्मी बाबे मथां वार खोले रुनियूं। बेड़ो सादात जो ग़मज़दा थी वयो। घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वयो। मुंहिंजा अल्लाह ही छाम छा थी वयो। घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वयो। बेदर्दी नाल हे कतल थिया। हो 19 माहे रमज़ाने कर कतल अली को। है वो कूफे विच वो जिब्रील कीता ऐलाने। थी हसन हुसैन यतीम गए। इहो कौसर बहूं अरमाने। अज मस्जिद कूफा है वो दे अंदर वो थी कतल गया कुराने। आयो मस्जिद अंदर खूनी सैलाब आ। लाल रत में मुसल्लो ऐं मेहराब आ। खून पंहिंजे में तरला फता थी वयो। घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वयो। सर हो सजदे में मौलाए कायनात जो ज़िक्र हैदर जे लब ते हो आयात जो। वार मज़लूम ते बेख़ता थी वयो। घर में तुंहिंजे कतल मुर्तज़ा थी वयो। हूँ किती ख़ास वसीयत फिज़ा को सरदार अली लजपाले। हो मेरियां धीयां दी
पारत हो वई हुण मैडा बचण माले ओ जिवें ज़हरा नाल हुनाल निभाया है इवें रावे ज़ैनब नाले ओ हुण मां बण के तू रखना है धियां दा खास ख्याले खाकसर में विझी चयो बिनते अली सिर ते आई यतीमी जी औखी घड़ी मूंखां परदेस में पिय जुदा थी वयो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वयो मेहर मातम हसन नाहे गाज़ी खे चैं लाहे दस्तार सिर तां थुरोए हुसैन घर में हैदर जे मातम बपा थी वयो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वयो कद कुतल जूं सदाऊं थो जिबरील दे सोगे हैदर में मातम कज़ा थी करे ज़ुल्म सादात सां छो भला थी वयो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वयो